कंदकोट के गुलशेर पाड़े में गैस की बंदिश खिलाफ रहवासिन गैस जा चूल्हा हथन में खड़ी अनोखो एहतजाज किया है। तफ़सील ॿुधाए रहा अहमद अली मुग़ल। गुलशेर पाड़े जे माड़वाई कॉलोनी में कुछ महीनन का गैस न हुजण खिलाफ उतां जे रहवासिन हथन में प्ले कार्ड ऐं गैस जा चुल्हा खणी राजा गोपीचंद, अर्जनदास, मोहनलाल ऐं ॿियनि जी अॻवानी में एजाज जी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन माड़वाई कॉलोनी जो गैस बहाल कयो। माड़वाई कॉलोनी जी गैस जी बंदिश नामंजूर जी नारेबाज़ी कंदे आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कंदकोट जो मेंगवार कॉलोनी है, हिते केतिरे अरसे खां वठी गैस कोन्हे। गैस न हुजण सबबि असां जेका घरूली ज़िंदगी आहे उहा मफ़लूज बणिजी वई आहे। न असां रधु पचा करे सघूं था, न खाई सघूं था। स्कूल ॿार वञनि था बुखिया हलिया था वञनि, कम ते वञनि था माण्हू बुखिया था हलिया वञनि। गैस कोन्हे, असां गैस इंतज़ाम खे बार बार अपीलूं कयूं, को बि हिते ॿुधण लाइ तयारु कोन्हे। कॉलोनी में चौथों महीनो आहे, गैस बिल्कुलु कोन्हे। एॾा परेशान आहियूं रध पचा जे लाइ, मानी टिकी जे लाइ, चांहि जे लाइ। बिल जे मथां बिल अचनि था, चऊं था त का ॻाल्हि ॿुधनि ई कोन था। इन जे करे महिरबानी करे DC साहब ऐं गैस इंतज़ामिया खे चऊं था महिरबानी करे असांजी गैस बहाल कयो। इहो ई चऊं था, हर महीने बिल पिया आहियूं था। हे बिल पिया आहिनि असांजे खीसे में, हर महीने बिल 1500, 1200, 2300 रुपया बिल आहे गियण जो। हर महीने इहो पिया आहियूं था बिल। इन्हनि खे चई असां थकी पिया आहियूं, ऑफिस में वञी चई माना थकी पिया आहियूं त इहे बहाल नथा करनि। क्या असांजे पाड़े में 3 महीना थी विया आहिनि त असांजे पाड़े में गैस बिल्कुलु न आहे। असांजा पाड़ेसरी एतिरा मजबूर थी काठियूं खणी अचनि ऐं के वरी एतिरा मजबूर थी होटलनि ते रोटी खाई करे अचनि था ऐं एहतजाज करे। इन जे करे असांजे पाड़े में सभु गॾु थिया आहिनि त असांजो गैस बहाल कयो वञे ऐं मुतालबो आहे सभिनी DC साहिब गैस फील्ड वारनि खां त असांजे गैस जल्द सां जल्द असांजे पाड़े में बहाल कयो वञे। उन्हनि जो चवणु हो त 3 महीननि खां वठी गैस मुकमल तौर बंदि आहे। मजबूर थी करे काठियूं ॿारे रहिया आहियूं। वक़्त सर इस कम ते वेंदड़ मर्दनि खे नाश्तो मिलण बि मुश्किल बणिजी वियो आहे। उन्हनि हितां जे चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतज़ामिया गैस जे आला मर्दनि खां मुतालबो कयो त गैस जी बंदिश ऐं गैस न हुजण जो नोटिस वठी करे गैस बहाल करे परेशानी खां बचायो वञे। ॿी सूरत में DC ऑफिस ऐं गैस ऑफिस ॾाढो धरणो हयो वेंदो। अहमद अली मुग़ल, आवाज़ TV, कंदकोट।